ओम शांति। ओम शांति। सभई चो ओम शांति। सभिनी खे नमस्ते नमस्कार। ॾिसो भाई, मां ॿिनि वीडियो में तव्हांखे टिनि लोकनि जो ॿुधायो। इहो मुंहिंजो न आहे ॿुधायल, इहो परम पिता परमात्मा शिव जो ॿुधायल आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो, 1936 में दादा लेखराज जेको सोन चांदी हीरनि जो वापारु कंदो हुयो, उनजे तन में बिंदी रूप में शिव बाबा आयो ऐं उन अची करे सॼो ज्ञान सृष्टि चक्र जो ॿुधायो, कर्मनि जो ज्ञान ॿुधायो ऐं पतित खां पावन कीअं थीजे उहो ॿुधायो। ऐं बाबा इहो बि ॿुधायो भई घर गृहस्थी में रही करे तव्हां कीअं पवित्र बणिजी सघंदा आहियो ऐं ब्राह्मण कीअं बणिजी सघंदा आहियो, ब्राह्मण खां पोइ फरिश्तो कीअं बणिजी सघंदा आहियो, उन खां पोइ तव्हां देवता कीअं बणिजी सघंदा आहियो ऐं 7 सीक्रेट ॿुधाया बाबा शिव बाबा दादा लेखराज जे तन में अची करे। उनजो नालो बि चेंज कयो, जंहिंजो नालो रखियईं ब्रह्मा बाबा। तो बाबा अची करे ब्रह्मा बाबा जे तन में सभु राज ॿुधाया। इहे राज अहिड़ा राज आहिनि जेके कंहिं बि शास्त्र में न लिखियल आहिनि, कंहिं बि वेद में न लिखियल आहिनि ऐं कंहिंखे बि ख़बर न आहे, सिर्फ़ु शिव बाबा खे ख़बर आहे। उन अची करे ब्रह्मा बाबा जे तन में सभु राज ॿुधाया। अॻियां मां तव्हांखे उहे राज ॿुधाईंदुमि जेके मां पढ़िया आहिनि ऐं ॿुधा आहिनि ऐं मां साकार में वञी करे ब्रह्मा बाबा शिव बाबा सां ॻाल्हायो आहे। मधुबन माउंट आबू में वञी करे मां सिधो बाबा सां ॻाल्हायो आहे। इहे मां तव्हांखे सभु राज ॿुधाईंदुमि। आशा भाई, सभिनी खे नमस्ते। ओम शांति ओम शांति ओम शांति।